अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहे चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उनड़ हबेरी मां ख़बर शामिल कयूं था। यासीन परियाड़ जी हबेरी सन माइनर ऐं मनोड़ो माइनर जे पुछड़े जे ज़मींदारनि ऐं आबादगारनि जी मुसलसल जदोजहद आख़िरकार रंग लाथो। कोरट सगोरी जी हुकूमत सन माइनर जे वाटर कोरसनि खे धिका हणी सरकारी माप जो पाणी मुंड जे ज़मींदारनि खे ॾिनो वियो। जेकी वाटर कोरस भॻल हुआ उहे ज़मींदार ज़मीनूं भराए ऐं पाणी सिम नालनि ढोरनि ढंढनि मिलोड़े छॾींदा हुआ ऐं पुछड़ीअ जा आबादगार पाणी जे लप लाइ सिकंदा हुआ ऐं संदन ज़मीनूं बंजर बणिजी वयूं हुयूं ऐं मुंड जा सभई वाटर कोरस बेदर्जे सां भॻल हुआ ऐं पुछड़ी जा आबादगारनि जो नाजाइज़ पाणी चोरी कंदा हुआ, जंहिंजो एक्शन वठंदे इरीगेशन जे अमलदारनि पंहिंजी ड्यूटीअ खे सरंजाम ॾींदे पुछड़े में पाणी पहुचायो। जनमी दारोगो हाजी शोएब बिलर, दारोगो मज़हर अली बिलर, दारोगो मोहम्मद हुसैन डायरी, दारोगो आसिम मरी, सब इंजीनियर गुलाम रसूल डायरी, बेलदार चनेसर डायरी, बेलदार गुलाम नबी परियार, बेलदार नियाज़ हुसैन मला, बेलदार सत्तार मला। जॾहिं त हिननि HR जेडी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां कोरट सगोरी हुकूमत तहत मुंड जे वाटर कोरसनि खे सेट करे सन माइनर जे पुछड़ी हबेरीअ में पाणी पहुचायो आहे, जेको असांजो फ़र्ज़ु आहे। अॼु आबादगारनि में ख़ुशी ॾिसी असांखे तमामु घणी ख़ुशी महसूस थी रही आहे। HR जेडी न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडी न्यूज़।